अलाह अचन ओए जिन आए मन सरहो थिए। अलाह अचन ओए जिन आए मन सरहो थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजी उताक सां गॾु आवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। दुआ आहे त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सुवारी सिंध अवां जी आबाद हुजे, सुवारी सिंध ते आबाद हुजो। अवां जा वेड़ा वसंदा रहनि, अवां जूं उताकूं आबाद हुजनि। अवां ॾेह में हुजो, परॾेह में हुजो, सदा ख़ुशियूं माणियो। अवां पाण में खीर खंडु हुजो, अवां हिक ॿिए जा बांह ॿेली हुजो। अवां इल्म ऐं अदब सां टिमटार हुजो। अवां जूं ओताकूं जेके हुजनि उहे कचहरियुनि सां क़ाइमु हुजनि। सो असांजी ओताक सां गॾु अवां जी ख़िदमत में अॼु वरी हाज़िर थिया आहियूं। ओताक जारी ऐं सारी आहे। ओताक असांजी जेका उहा जाइ आहे उहा इल्मी अदबी जॻह आहे। ओताक ते गुफ़्तगू सुठी कजे जीअं नौजवान उन्हनि मां लाभ हासिलु कनि। इल्म अदब वारा माण्हू जेके आहिनि उहे वेहनि, हारी नारी मज़दूर जेको बि हुजे, तकलीफ़ जेका बि हुजे उहा हिक ॿिए सां वंडिजे। जेके बि ॾुख सूर मिलंदा आहिनि उहे विरहाइण सां घटि बि आहिनि। ऐं ओताक ते जेके मोहबतूं हूंदियूं न उहे हिक ॿिए सां जेतिरी कचहरी कबी आहे उहे मोहबतूं वधंदियूं आहिनि। सो इहे मोहबतुनि सां टिमटार प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में महिरान टीवीअ ते हाज़िर थींदा आहियूं हर हफ़्ते। ऐं 3 ॾींहं अवां सुहिणे नमूने ॾिसो था, अवां पसंदि बि कयो था। टीवीअ ते त ॾिसो ई ॾिसो पिया, पर सोशल मीडिया ते बि तव्हां ॾाढो लाइक ऐं पसंदि पिया कयो असांजे सुगड़नि खे, असांजे राॻियुनि खे, ख़ासि करे असांजी ओताक खे। सो अवां जा वॾा वड़ हलूं था कचहरीअ ॾांहुं। कचहरी अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। भली भली करे आयो। ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव, तव्हां ख़ुशि आहियो, ॿिया केरु संगत ॿाहिरि कचहरियूं सभु ख़ुशि बाबा। कुर्ब कुर्ब सदा ईअं खीर मखण वारा हुजो। आमीन आमीन। भला ओताक मंगला साहब असांजी ओताक बि ॾिठी वञे पई ॾेह पर। जी साईं, बिल्कुलु ॾिठी वञे थी। ईअं न? जी साईं। सो अवां बि पोइ थधि केतिरी बि हुजे पर ओताक ते पहुचो वञो। बिल्कुलु तव्हांजे ओताक ते पहुचूं था, मज़ो वठूं था, ॾाहनि खां ॾात सिखूं था। ऐं असीं चओ था वरी मेला मलाखड़ा ईदूं ख़ुशियूं, जी जी, इहे सिंध जी सूंहं आहिनि। सूंहं आहिनि, सूंहं। सो हाणे फसल पोखजनि पिया त बि माण्हू ख़ुशि। ख़ुशि आहिनि। जे वरी असीं चऊं था साग मखण लहनि पिया त बि असां ख़ुशि। सो इहा माना असीं चऊं था इहा असांजे सुवारे सिंध जी ख़ुशी आहे। ऐं दरिया बादशाह लहियो अचे या वहियो अचे त बि असां लाइ ख़ुशियूं ई ख़ुशी ख़ुशी आहे। सो इन ख़ुशीअ में ओताकू असांजो तॾहिं वञी आबाद थी। बिल्कुलु आबाद रहनि थी। पटका वटका ॿधियो, मुंडीअ ते टिक कयो, माना सुगड़ जो ओताक ते सवेल ई पहुचो। जी जी। सो रागी बि अॼु पहुता आहिनि, पर हाणे असीं चऊं था दौर उहो जेको अॻियो हुयो, पर जंहिंजो दौर हुजे उहो न दौर खे वॼाए। इहे न चइजे त हुन दौर में असीं सिखियासीं हाणे न सिखंदासीं, सही। पर इहो विरहाइण सां अॻिते वधंदो। सो अॼु रागी बि असां हुन नौजवान बि मोरे पासे खां कही आयो आहे। जी। सो हुन खां बि कलाम ॿुधंदासीं। नज़ीर अली चांडियो आहे, पर इहो असांजे ओताक ते माना तंद सां गॾु आहे। भलोड़ फटकार भलोड़। ऐं मोरो त पोइ आउं चवां त जेतिरो हवाले सां ज़रखेज़ आहे एतिरो इल्म अदब जे हवाले सां मोरो ज़रखेज़ आहे। पर असीं चऊं था मौसीक़ीअ में बि ईअं ज़रखेज़ आहे। मौसीक़ीअ में तमामु बहितरीन। हा, पोइ उन जे ज़रखेज़ मां ख़ुशी यादि थिए थी मोरे जे करे असांखे महिराण टीवी महिराण मिले थी बाबा। महिराण टीवी सरवाण साईं गुलाम नबी मोराई साहिब मोरे जी। हा साईं, मोरे जो सूंहं। बिल्कुलु। सो असां साईं मोरे जा माण्हू कहिड़ी ॻाल्हि करे भली करे आयो। होॾां परियां बि जोड़ में भला आयो, ढोलक ते हेॾा शमीर बि वेठो आहे, होॾां संदसि नौजवान बि वेठो आहे, खंजरीअ ते बि हमराह वेठो आहे। सो गुलज़मा समेत सभु भली करे आयो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मंगला साहिब भला पोइ कचहरी का खिकार थिए थो? जी साईं, बिल्कुलु कचहरीअ जी भले आए बाजानी भलायूं भाल सजण साईं। वाह। लखे लाइक़ तव्हांजा आयो असां वटि घुमण साईं, किरोड़े कुर्ब करे आयो असांजे अङण साईं। साम्हूं वियो लाहियो सिकड़ी ॾियो ड्रव ते ॾिसण साईं, रही पो राति अञा हिकिड़ी मञो मुंहिंजो चवण साईं। ॾुख वरियो ॾुख सूर को खोड़ ख़ुशियूं थियूं मंगले खे जो मंगले सां आयो मिलण साईं। वाह वाह। आया आहिनि कुर्ब करे ही माना था महिमान। ख़िदमत कबी ख़ादमतिन जी थींदा अलाह जा एहसान। शिकर खे बि सैयद अली मुर्शिद थींदो महिरबान। कचहरियूं करबियूं कुर्ब वारियूं त मौला ॾींदो मान।
पोइ दाता ॾींदो दान मोहबत में मंगलो चए। वाह मंगला साईं, वाह 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 वाह। वाकई इहो कुर्ब वारियूं कचहरियूं कबियूं त कचहरियूं आबाद थींदियूं, वधंदो माण्हू। सो हेॾां भला इहो अलाह नो बिरोही असां खां मिड़े कमल कमल लिकियो वञे कचहरीअ मां। अलाह ना भली करे था, ख़ुशि आहीं, चङो भलो साईं बिस्मिल्लाह आहियूं साईं, ख़ुशि आहियो, ॿियो चङा भला तबियतूं ॿार खैर आहे बाबा साईं। सॼी सिंध पुछे थी त अलाह नो कमल कमल अवां खां जोड़ मां निकिरियो वञे। मूं चयो अलाह नो असां भला ईअं जीअं काड़ो तितुर ॿोली ते असांखे बीठे बीठे उॾियो वञे, वरी असां गॾियूं जेॾी महिल बि सॾु कंदो त असां सॾ सां सॾु ॾींदासीं हाय बाबा। हाय, वाह असां अलाह तव्हां सां गॾु आहियूं बाबा, मोहबतूं विरायल न आहिनि, आओ आओ गॾु आहियूं बाबा साईं। हा ते असां गॾु आहियूं ऐं अलाह न करे जो तव्हां असां में विथी पवे सो इहे मोहबतूं त पोइ जुदायूं त कोन्हनि के। बिल्कुलु बिल्कुलु दुनियादारीअ खे बि ॾिसणो आहे या दुनियादारीअ सां बि हलणो ज़रूरु आहे। बिल्कुलु साईं। जी जी महांगाई चोटा छा कजे, महांगाई खे मुंहुं ॾिजे या छा कजे बाबा। बाबा ये सूरनि जी जे वेही ॻाल्हि कंदासीं के त पोइ सभु को इएं सूर में सड़ियो पियो हा अथई। साईं बिल्कुलु बिल्कुलु। असीं चवंदा त इएं सूरनि खे घटाइण लाइ पोइ या कचहरी अहिड़ी रखूं जो ॿिया सम्झनि त इन्हनि वटि शायदि सूर कोन्हनि, बिल्कुलु बिल्कुलु। पर सूर त सभु कंहिं सूर त वटि, पर साथी असां आहिनि वटि मिड़े सवाया सूर मिड़े साथी आहिनि साईं, सूर बि साथी आहिनि। साईं। अॼुकल्ह अकबर वरी पूरनि में अथई। हा 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 सूर न आहिनि पर पूरनि में अकबर। अकबर कहिड़ा पूर पिया अथई। पूर कोन्हनि के कचहरी में वेठा आहियूं, मच बरनि पिया। आओ हा दोस्त अचनि पिया, आओ ए सुहिणा नौजवान नीगर ॻाइनि भलो पिया। ॻाइणा अॼु परे परे खां कई आहिनि, उन्हनि जा गुफ़्ता, उन्हनि जा कलाम काफ़ियूं, हा वाह रंग लॻा पिया आहिनि पंहिंजी ओताक ते। हा साईं असांजी ओताक खे माना अकबर बि वसाए वेठो आहे। हा बिल्कुलु असांजी पंहिंजी ओताक त हाणे हुन में अचिणो पवंदो साईं। अॼु असीं चवंदा ओताक ते भले ख़ुदि खां पुछूं त साॻु खाधो ई कल्ह पुछूं त साॻु कीअं खाधई भला। साॻु ख़ुदि न मुंता साॻ जी न साईं। लुपरी बि ॿधियो अथई अञा इहे लठियुनि वारी। अच्छा हा इहो ख़ुदि न आयो बायो होशियारु आहे। होशियारु हा, आहे हा। सरलो न, अॼु- अथई, सॾ में सॾु ॾींदो ॾिनो अथई सॾु ऐं अॼु कुझु न कुझु मिड़ी। हा ॾिस मल लॻो थो अचे न। अबा लाल जे मेले ते वेंदे जा मल विढ़ण। ॿियो तयारी थो कयां वॾा भाऊ, मल जे लाइ तयारी पियो कयां। कल्ह त चई त सही हॾ गुॾ वता पिया न, अॼु त वरी सफ़ा वर्ज़िश पियो करी। भाऊ इहे धक मिड़ई थोरा लॻंदा तयारु थी वियासीं, हाणे मेले जी तयारी लॻी पई आहे, मल विढ़ंदासीं। लाल जे मेले ते विढ़ंदे ॿियो भला पोइ इहो धकु न वरी घणो खाई विझी, पर सिख त सही। ऐं बाक़ी छा थो कयां, या रक्षो थो हलायां। न, न, पोइ इहो संदरो ईअं चरिया कोन ॿधबो आहे, ईअं वरी इहो कपिड़ो ॿधबो आहे, शादीअ में ॾोके ते माण्हू नचंदो आहे दुल्हे जे ॾोके ते, उन में ईअं ॿधबो आहे। नओं आहियां न साईं, अञा रवां पियो थियां। रवां को स्कूटर आहीं, को छा को साइकिल आहीं, छा को तूं रवां, पर रवां कबो आहे को जड़ो कवांट हुजे, को ॾांत हुजे, को गाबो हुजे, को उनखे चइबो आहे हरनि में रवां थो थिए। न साईं गाॾियूं बि ॾिसो, मोटरसाइकिल नई वठंदा आहियूं त उनखे बि रवां कंदा आहियूं, रक्षो वठंदा आहियूं उनखे बि रवां कंदा आहियूं, हर शइ रवां थींदी आहे। अबा चाचा अकबर ईअं न, हाउ हाउ जीअं चाचो अकबर हाणे ॾिस रवां थिए। चाचो रवां असां रवां थी विया आहियूं, हाणे तूं पियो थी रवां। चाचा ॻोठारनि जो वॾो सूर आहे मूंखे, अरे कहिड़ो सफ़ा अकुल ई कोन्हे, सम्झ ई कोन्हे, चवंदो अचो बाबा। ईअं कीअं चवंदे त अकुल कोन्हे, ॾाहो थिए इहो कीअं बाबा न थियनि न वॾा। छो मां चयोमांनि हलो वॾे ओताक ते, चङा माण्हू अचनि था, 10 माण्हू अचनि था, अदबी माण्हू अचनि था, उते कुझु सिखो, उहो पाण वारो जूसो। हा साईं कल्ह नंढड़े खे जेको आहे चंबा हणंदो पियो, मारींदो पियो। मां पुछियोमांसि भाउ छो थो मारे नंढड़े खे? हा चयो थो यार पढ़े नथो, स्कूल थो वठी वञांसि। हा मां त चवां ॿियो न 5 दर्जा पढ़ी पए, खसीस मुख़्तियारकार थिए त बि भलो। हाणे ॾे ख़बर मुख़्तियारकार खसीस आहे। 5 दर्जनि ते वरी खसीस कीअं थींदो मुख़्तियार? मां चयुमि चरिया मुख़्तियारकार उहा पोस्ट थी तोखे 6 महीना टीप ॾेई सघई थो। हा ओॾो ऑफिसर थी मुख़्तियारकार। हाणे इहा बि कोन्हे त मुख़्तियारकार आहे छा, उनजो उहिदो छा आहे। पर तालीम न आहे त पोइ मुख़्तियारकार ऐं कंडक्टर ॻाल्हि मिड़े साॻी हुननि लाइ ॿियो पोइ साईं तालीम न आहे त भला सिखनि त सही न, चङनि माण्हुनि खां ॿुधनि।
त बाबा कंहिंजो कहिड़ो उहिदो आहे, कहिड़ो छा आहे? ॻोठ जे स्कूल खे हाणे तूं बि ॾिसण वेंदो कर, उस्ताद जो हाल अहवाल वठंदो कर। हाणे साईं सोचणो पवंदो, स्कूल चकर हणणो पवंदो साईं। ॻोठ बाबा आबाद कंदासीं, कचहरी बि थिए, स्कूल बि आबाद हुजनि, ॻोठनि में माना इहे जेके अमन वारियूं ॻाल्हियूं थींदियूं त ॻोठ आबाद थींदा। ॻोठ असांजी सूंह आहिनि शहरनि जी। इन मलाखड़े में भला पोइ संदरो तोखे केरु कराईंदो? अकबर चाचो अकबर मूंसां गॾु हलंदो। लाईंदासीं लाल जे मेले ते। चाचा जे हाराया न हा त पोइ पोड़े नारो अछो बुरको खणी अचां, जंहिंमें सोराख हूंदा आहिनि उहो पाए घर वेंदुमि, त बेइज़ती थींदी वॾी। छो हाराईंदे यार? हार खट थींदी आहे, हिन में शर्माइबो कोन्हे को। हा चरियो आहे छा? हा पोइ ईंदुमि, चाचा ॼण खटे आयो आहियां। हा ईअं दुआ कर। हा न न सूबेदार खां ॾाढो आहे हाणे साईं, हाणे सूबेदार जी मार खयूं हुते। हाणे मार कल्ह जेकी अॼु भला रागी भलो आयो आहे को? वाह 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 जो रागी आहे साईं। हा कलाम ॿुध बाज का झुमर बि कजांइ पोइ। झुमर साईं मां को नाचू आहियां बाबा झुमर हीअं मिड़ई कंदासीं थोरो। हा थोरो झुमर शादियुनि मुरादियुनि में बि नचंदो आहीं कोन? हा साईं झुमर हणंदा आहियूं। हो जमा ओ मुंहिंजो खट खुद न? जी साईं। ओ खुद न? जी साईं जी साईं। शादियुनि में कॾहिं खारकूं छुलाए बि हुन कॾहिं झपियो ई? इलाही साईं, खारकूं या पैसा बि झपिया। हा पताशा? पताशा बि साईं, खारकूं पताशा खीसे में ज़प। हा न वरी पैसा फिटी करे जंप ॼां। आओ ॿियो साईं नंढे लाल जीअं लगड़ पकड़ींदा हुआसीं साईं, आओ कोहनि ते निकिरी वञो, लगड़ पोयां को कटियल लगड़ हुजे त ईअं निकिरी हाणे वञो। लगड़नि जी मुदत थई, इहो वरी पंजाब में हींअर हिन जी सम्झ त मौसम अथई। अब साईं पाबंदी बि अथव उते हाणे। हा पर हाणे लाथी अथनि, ॿुधो आहे त हाणे त सभु को हवा हवा पियो करे त इहो बसंत रुत असां मल्हाईंदासीं सुहिणे नमूने। मरती अथनि साईं पोइ हाणे वरी उहा ॾोर का अहिड़ी आंदी अथनि जंहिंसां नुक़सान न थिए। हा ईअं हूंदो साईं, पोइ ईअं हूंदो। न पर हाणे न त इहो ॾिसूं पिया त पखियुनि खे बि ॾिसी त झंग में किथे धाॻो अचड़ी थो वञे त उन्हनि जे भलाई लाइ बि मथे वण ते चढ़ी था वञनि, उनखे इहो कटींदा छॾाईंदा। हा साईं। पोइ हाणे वाड़े जो हाल वाल ॾे भला। वाड़ो तयारु आहे साईं। मेयूं बि तयारु, टियों ॾींहुं तव्हां मेह वठी आया साईं, वाह जो खीर थी ॾे मेह साईं। ईअं? हा साईं खीर। हा बाबा ये भूरी ऐं कुंडीअ जो मिड़े असांखे छोकिरो अथई। हा साईं मेह भली वठी आया आहियो। बसि पोइ हाणे हुनजो ख़्यालु बेड़ो हुजनि। न साईं बाक़ाइदे मच्छरनि खां ख़्यालु हुजे, थधि खां माना साईं दुही ॿरी पई आहे न अंदरि बि, वाड़े में बि दुही ॿरी पई आहे। ऐं भला कुतो बि ईअं सम्झो तयारु लॻो पियो आहे सॼो ॾींहुं। अॼुकल्ह हुनजी ॻाल्हि करी पियो माना। ॾींहं में ॿ कलाक ॿुधायांसि। तोखे कमल वठी हलां त माशूक सां कचहरी करायां थो। मूंखे साईं? हाओ माशू मूंसां कचहरी कंदो? हाओ छो न? मुश्किल आहे साईं। न न तोसां कचहरी कंदो साईं, मां हुन खां वॾो रागी आहियां। की हो वरी कीअं? हा साईं, मुंहिंजा सुर हुन खां मञा मथे अथई। सुर मथे अथई? हा साईं। इहो वरी पोइ उते वेहंदे त ख़बर पवंदी। मुक़ाबिलो थींदो बाक़ाइदे। पोइ भला हाणे मैं या कुंडी ॾोर आहे? हा साईं। चांहि कराए हे सुघड़ वेठा आहिनि तुंहिंजे आसरे? हा साईं, चाहियूं मानियूं जाम आया आहिनि महिमान। हिननि खे वरी इहो खीर मखण चाहियूं पिया न त ही लाल मेले ते तोसां गॾु हलंदई मलाखड़े। हा साईं, ताड़ियूं केरु वॼाईंदो? हे त वॼाईंदा साईं। हा न त हे धको अहिड़ो ॼाराईंदे जो परियां वरी पोइ ईंदे त ठहंदे ई कोन। न न हेॾा भाऊअ खे बि वठी हलंदुमि। हा पोइ इहो तूं चांहि खे ॾिस त मां भला एसि ताईं सुघड़नि खां रिहाण कयूं या भला कलाम परियां ॿुधूं? कलाम ॿुधऊंसीं अॼु हेॾा मतिलबु। बिल्कुलु साईं बिल्कुलु। अच्छा हाल आहे? ख़ुशि आहीं? चङो भलो। मोरे सां तालुक पोइ ॻोठ शहर छा? मिठियाणीअ जा मिठा माण्हू साईं। साईं जाफर जे पासे जो ई छा भला? साईं जाफर शाह असांजे शहर जो आहे साईं। ईअं न? जी साईं जी। साईं मिठियाणीअ जा माण्हू बि मोर अथई। हा साईं। मिठियाणीअ जो बि नालो ॻायो वेंदो आहे। भला कंहिंखां ॿियो सिखी छा? साईं मुंहिंजो उस्ताद फ़कीर गुलाम रब्बानी चांडियो, हुनजो बि नालो बि हुयो। उस्ताद में हा घणो अरसो थियो अथई? साईं सुठो अरसो थियो आहे, 8-10 साल खनि थी विया आहिनि फील्ड में। आओ माना पोइ हाणे कीअं हाणे शादियूं मुरादियूं ॻाई पियो? अल्हम्दुलिल्लाह मिड़े उस्तादनि जी दुआ सां।
हाँ बाबा उस्ताद जी ऐं वालदेन जी दुआ हूंदी त माण्हू कामयाब थींदो न। मिड़ई उस्तादनि जूं दुआउनि बा जेको असांजो हाल आहे। वाह 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 वाह, पोइ कहिड़ी वधीक सिनफ ॻाईंदो अवामी को सूफ़ी को ॿियो रंग साईं छा? हर रंग गायूं सभु रंग इंशाल्लाह। वाह वाह, जो कोशिशि आयो इहा सो अॻियो। जेको आयो सो। वाह वाह, पर हाणे एॾा त वरी जेको रंग हले थो त उहो ॾाढो सुहिणो, माना जलाल चांडियो स्टाइल, पोइ गुलशेर स्टाइल, पोइ वरी इहो गुलाम रब्बानी साहब इन जो अंदाज़ हिकिड़ो पंहिंजो आहे। एॾा बरागी जाम आहिनि। गंज साईं गंज हा, पर सभु कंहिंजो पंहिंजो नसीब आहे। अंदाज़ बेशक। हाणे भला प्रोग्राम जी शुरूआत किथों करी? साईं प्रोग्राम जी शुरूआत साईं जाफ़र साईं जो बोल ॿुधायूं था। वाह वाह, साईं जाफ़र शाह जो बोल आहे, वेझो भली ना पर एॾी बि थी न कर, ख़ुदा जे वास्ते दिलबर। हा से वाह वाह, पोइ भला कचहरी जो बोल ॿुधो। वाह 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 वाह, रंग थी वञे साईं। बिस्मिल्लाह। वाह साईं वाह वाह वाह। अखियूं मुंहिंजे अजीब जूं हरण जियां हिरकन, नंढे नाग बचाट जा वेठूं वंग विझन। ओ मुठियूं माठ नकल अथन मोहम्मद शोक शिकार जो। आ आ ओ खुदा जे वास्ते दिलबर, मौला जे वास्ते दिलबर, वेझो भले न आ, वेझो भली न आ, पर एॾी बि थी न कर, खुदा जे वास्ते दिलबर, मौला जे वास्ते दिलबर, वेझो भले न आ, वेझो भली न आ, पर एॾी बि थी न कर, खुदा जे वास्ते दिलबर, मौला
का वो कुर्बान समझी तुझो ही मुख मुक़द्दस तुझो ही मुख मुक़द्दस का वो कुर्बान समझी तुझो ही मुख मुक़द्दस का वो कुरान समझी जाफर साथी वयो जाफर साथी वयो इरशाद सां अमर खुदा जे वास्ते दिल पर मौला जे वास्ते दिल पर वेझो भले न आ वेझो भले न आव पर एडी विथी न कर खुदा जे वास्ते दिल पर मौला जे वास्ते दिल पर वाह वाह से वाह वाह